सिंध एम्प्लॉइज अलाउंस जी 37 सिंध जिया ज़िले कंबर शदात कोड में भी गज़टा ऐं पीटी अलिफ समेत मुख़्तलिफ़ खातनि तरफ़ां पेंशन रोल में कारो कानून लागू करण ऐं DRA न ॾियण ख़िलाफ़ स्कूलनि इस्पतालुनि रेवेन्यू जी ऑफिस जी तालाबंदी करे छॾी। कंबर जे मुख़्तलिफ़ गवर्नमेंट जी हाई स्कूलनि ऐं प्राइमरी स्कूलनि खे तालाबंदी करे स्कूलनि जी मेन गेट अॻियां वेही रहिया। उन मौक़े ते पीटी अलिफ जो तालका सदर हबीब रहमान, छॾेरो मंठार अली बुलदी, मज़हर अली भुट्टो, अब्दुल खालिक चांडियो, मुश्ताक अहमद गोपांगो, पीर कयूम चांडियो, तारिक अज़ीज़ चचो, ज़मीर अहमद अब्बासी, रमज़ान मोंगेरी, अब्दुल फताह नाइच समेत ॿियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ हुकूमत पंहिंजे मुलाज़िमनि खे 70% DRA ॾेई रहियो आहे, पर सिंध हुकूमत पंहिंजे मुलाज़िमनि खे 1% बि DRA न ॾिनो आहे, जेको सिंध जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि वधीक चयो त हुकूमत पेंशन रोल में कारो कानून लागू कयो आहे, उस्तादनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं DRA न पई ॾिए, जिन लाइ असीं स्कूलनि जी तालाबंदी कई आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पेंशन वारो गैर कानूनी मुलाज़िमन दुश्मन फ़ैसिलो वापसि वठी सरकारी मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। पेंशन कटौती बंद करो। कंबर शदात कोट जिंदाबाद। कंबर शदात कोट जिंदाबाद। मुख्तियार ऑफिस कंबर शदात कोट जिंदाबाद। जिंदाबाद। पेंशन कटौती पेंशन कटौती पेंशन कटौती बंद करो। कंबर डिस्ट्रिक्ट कंबर शदात कोट जिंदाबाद।